बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबरदार न्यूज़ अलर्ट सां गॾु आवां सागर मुजाहिद तुनियो पेश आहिनि अॼु ताज़ा तरीन ख़बरूं। पूरी सिंध सकाफ़ती रंगनि सां निर्वार, हर तरफ़ जिए सिंध वारा जियनि जी गीतनि जी गूंज। बाकराणी डोकरी रतो दरो नौ दरो बाटे गेरेलो वारे लालूरांग मंगल देरो सुजावल जूने जो सीएड मोहन दड़ो आरिजा कंबर सादात कोट बीरोकान सबैत सिंध जे वाण वस्ती जर जंग सिंधी टोपी पटको ऐं अजरक जे रंगनि सां रंगल हर तरफ़ सिंधी सकाफ़त जूं सदाऊं। सिंध जिए 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 सिंध जिए 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 सिंध। ओ जियो सिंधी टोपी वारा प्यारा मुझा सोहना सिंधी। सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि बाकराणी सीएड स्टेशन डोकरी रते देरो शहदाद कोट गेरेलो नए देरो ऐं लाड़काणो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में महफ़िल मौसीक़ी सुघड़ कचहरियूं ऐं सकाफ़ती प्रोग्राम जारी। सकाफ़ती ॾियारे जे सिलसिले में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि समेत तालके बाकराणी में सकाफ़ती रंग निर्वार, हर तरफ़ सिंधी मारवड़नि जा बहकंदड़ सिंधी सकाफ़ती रंगनि सां रंगियल चहिरा सिंधी क़ौमी गीतनि ते झूमंदा नज़र अचनि था। आल पाकिस्तान तुनिया इतिहाद पारां ॻोठ हांडड़ में सकाफ़ती गॾिजाणी थी गुज़री, जंहिं में तुनिया बिरादरीअ जे चङनि मुड़सनि मुश्ताक अमन तुनियो, डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा तुनियो, नेक मोहम्मद तुनियो, एडवोकेट आसिफ अली तुनियो, इसरार तुनियो, अब्दुल सत्तार तुनियो, मुनीर अमन तुनियो, परवेज़ तुनियो, अहमद अली तुनियो, गुलाम सरवर तुनियो, मुमताज़ तुनियो, खुदाबख्श तुनियो, ख़ालिद हुसैन, रायब हुसैन, खादिम हुसैन समेत सभई तुनिया बिरादरीअ जे माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते आल पाकिस्तान तुनिया इतिहाद जे अॻवाननि सिंध जो सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो पिणु ऐलान कयो। उन मौक़े ते नाले वारनि सुगड़नि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। होॾां ॾोकरीअ मां अब्दुल जब्बार मेमूर जी रिपोर्ट। ॾोकरीअ में प्राइवेट स्कूल में 3 डिसंबर सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां रंगारंगी सकाफ़ती तक़रीब थी गुज़री। प्रोग्राम में शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि सकाफ़ती तक़रीब में सिंधी सकाफ़त जा रंग विखरे छॾिया आहिनि। मॉडल स्कूल ॾोकरीअ तरफ़ां करायल सकाफ़ती तक़रीब में शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। उन मौक़े ते शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि टेबलोस पेश कया ऐं उन मौक़े ते शागिर्द ऐं स्कूल जे उस्तादनि अज़म कयो त सकाफ़ती ॾियारे ते सकाफ़ती लिबास पाए पंहिंजे धरती माउ सां मुहबत जो इज़हार कयो। होॾां जॾहिं त जिस्कम पारां सकाफ़ती हवाले सां मार्शल बरदार रैली पिणु कढी वई। चूंडुनि में अवाम नून लीग तोड़े पीपीए खे वोट न कंदी, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अॻवान मुश्ताक अली जतोई। बाकराणी में अहमद नवाज़ ब्रोही जी रिपोर्ट। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ लाड़काणे डिवीज़न जे जनरल सेक्रेटरी मुश्ताक अली जतोई प्रेस क्लब बाकराणी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पीटीआई अॻवान इमरान ख़ान जी जिदोजहद सबबि हिकु ज़ालिम हुक्मरान मां निजात मिली आहे। हिन चयो त हुक्मराननि पारां कयल करप्शन सबबि इदारनि खे तबाह करे मुल्क जी मैशियत खे नुक़सानु पहुचायो वियो, जंहिं सबबि मुल्क जे अवाम बुख ऐं बदहालीअ जो वर चढ़ियल आहे। हिन चयो त ईंदड़ चूंडुनि में अवाम नून लीग तोड़े पीपीए खे वोट न कंदी, छाकाणि त ॿिन्ही पार्टियुनि इक़्तिदार में अची अवाम जी ख़िदमत करण बजाए करप्शन ते ज़ोर भरियो। हिन चयो त हर चूंडण खां अॻु लाड़काणे में मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि पारां गॾियल तौरु चूंड विढ़ण लाइ इतिहाद जोड़ियो वेंदो आहे, मगर चूंड दौरान उहो इतिहाद क़ाइमु न रही सघंदो आहे, जंहिं सबबि मुख़ालिफ़ धुर खे चूंड में फ़ाइदो पहुचंदो आहे। हिन चयो त ईंदड़ चूंड में पीटीआई पूरे मुल्क अंदरि क़ौमी तौरु सूबाई तकनि ते नून लीग ऐं पीपीए जो अकेले सुर मुक़ाबिलो करे ऐं कामयाबी हासिल कंदी। उन मौक़े ते पीटीआई अॻवान अब्दुल्ला हुलियो, रज़ा चनो, एडवोकेट अब्दुल हुसैन जूनेजो, जान मोहम्मद तुनियो, सैयद ज़ाहिद हुसैन, अनवर नुहानी, जावेद मंगी, खादिम तुनियो पिणु मौजूदु हुआ। नाज़रीन, ही हुआ जूं अहम ख़बरूं। उन सां गॾोगॾु इजाज़त ॾींदा सागर मुजाहिद तुनियो खे। वधीक ख़बरुनि जे लाइ विज़िट कंदा असांजो पेज खबरदार न्यूज़ अलर्ट।